मोरो ख़बर शामिल कजदी मोरो सिंध जी तहसील अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में IBA 5-15 टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि जो एहतजाज मुज़ाहिरो कियो वियो। मुज़ाहिरे में ग़ुलाम हैदर सोलंकी, मीर आकाश कोराई, ज़ीशान मुस्तफ़ा सोलंकी, इमरान ज़रदारी, मोहसिन अली नवल, वसीम सोलंकी, महराज अली बैंड, सज्जाद सोलंकी, इमरान अली चंड, अख्तर अली सोलंकी नमाज़ जो तोईमा शिरकत कंदड़नि में माजिद अली, सैतो अली रज़ा, मल्ला, अब्दुल अज़ीज़ खोसो, तनवीर खोसो शिरकत कई ऐं चयो त हाई कोर्ट जे फ़ैसिले रिकंडक्ट टेस्ट के मुस्तरद करियूं था। कोर्टूं इंसाफ़नि लाइ ठहियूं आहिनि। अगर कोर्ट इंसाफ़ न कंदा त माण्हू सख़्त परेशान थींदा ऐं माण्हू ख़ुदकशियूं कंदा। 1 साल खां वठी IBA 5-15 टेस्ट जो केस कराची हाई कोर्ट में हली रहियो। कोर्ट वारे फ़ैसिले ते IBA 5-15 टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ सॼे सिंध सखर लाड़काणो नवाब शाह दादू ऐं मोरो में रिकंडक्ट टेस्ट जी फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। असांखे रिकंडक्ट टेस्ट जो फ़ैसिलो क़ाबिले क़बूल नाहे। IBA पास कंदड़ शागिर्दनि खां हज़ारे रुपया चालान जा वरिता विया ऐं सर्टिफिकेट जा पैसा वरिता विया। पास कंदड़ शागिर्दनि मुख़्तलिफ़ ट्यूशन सेंटरनि ते फ़ीसूं भरे ॾींहं राति महिनत करे टेस्टूं पास कयूं आहिनि। उन खां अलावा काफ़ी तादाद में पास शागिर्दनि अवर एज थी विया। IBA 5-15 टेस्ट पास कंदड़ मुतालबो कनि था त रिकंडक्ट फुल 4 फ़ैसिलो नज़रसानी कई वञे, इंटरव्यू पॉलिसी ऐं ग्रेडिंग पॉलिसी ख़त्म कई वञे, ऑनलाइन दरख़्वास्त वरितियूं वञनि, टॉप टू बॉटम लिस्ट वाइज़ नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं सर्टिफिकेट जो ज़ाया थियल मींहं खे वधायो वञे। पाकिस्तान में जो वहंदो कानून कॾहिं बि जस्टिस इक्वल कॾहिं असांजी कोर्ट सभु कयो न आहे। अॼु बि उहो ई थियो जेको फ़ैसिलो अची वियो आहे या अची रहियो आहे उहो आउं सम्झां थो त 12 लख शागिर्द जिन 5 to 15 में अप्लाई कयो उन्हनि सां नाइंसाफ़ी करे रही आहे ऐं सिंध हुकूमत बि उन जे फ़ैसिले जी तरफ़ वञी रही आहे जेको ग़लति फ़ैसिलो आहे। ऐं सिंध हुकूमत खे गुज़ारिश कयां थो महिरबानी करे पंहिंजे फ़ैसिले ते ऐं कोर्ट से गुज़ारिश कयां थो पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कनि। हे जेको फ़ैसिलो करे रहिया आहिनि इहो सिधो वञे। असांखे इंतज़ारु हुयो त कोर्ट सभु जेका पटिशन दायर कयल आहे उहा असांजे हक़ में 12 लख या 12 लख शागिर्दनि जे हक़ में ईंदी पर उहा न थी सघी। असांखे सभु अफ़सोस आहे इन शइ ते ऐं अॼु असां सभी हिते गॾु थिया आहियूं पंहिंजे मुतालबे जी मञता जे लाइ। अॼु असां पंहिंजे फ्यूचर जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। असां इहो आला अफ़सरनि खे रिक्वेस्ट था कयूं, गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी करे हिन फ़ैसिले में नज़रसानी कयो ऐं जेको उन्हनि फ़ैसिलो ॾिनो आहे इहो असांजे फ्यूचर जे लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे। इन में कातिल सां कलाम कोन कबो, कातिल सां कलाम कोन कबो, ज़ालिम खे सलाम कोन कबो, कातिल सां कलाम कोन कबो, ज़ालिम खे सलाम कोन कबो, हथ न ॾिबो हरामी खे, हथ न ॾिबो हरामी